ऐं हीअ बि हिकिड़ो वॾो आर्ट आहे ऐं हीअ माना हिकिड़ो निखार पैदा कंदी आहे मेहंदी ऐं तव्हां वधीक उनखे पाण सम्झी सघो था या परवीन नंढड़ी असांजी सर अस्सलाम वालेकुम सर ये असांजे समरन स्टूडेंट्स जो कमु ॾिसी ॿारनि जे हिमत अफ़ज़ाई जे लाइ कुझु ॻाल्हायो ऐं अवां हिननि जो इहो एतिरो सारो कमु ॾिसी छा पिया महसूसु कयो सर? साईं समरा स्कूल खां मुंहिंजी पुराणी एफिलेशन आहे, मां ॼण हुनजो हिसो रहियो आहियां माशाअल्लाह। ऐं उनजे करे मूंखे सभु ख़बर आहे त हुते जेको कुझु थी रहियो आहे, पर हीउ जेको अॼु असां अखियुनि सां ॾिसूं था ऐं उन खां पोइ गिम्स में जेके उन्हनि जा मॉडल्स ॾिठा आहिनि उन्हनि मां असां महसूसु इहो कयो आहे त पढ़ाईअ सां गॾु आर्ट वारे हवाले सां बि इलाही सारा जेको कमु आहे जेको अखियुनि सां ॾिसूं था पिया ही एॾो ख़ूबसूरत नमूने सां इहो हिन जो दलील आहे। माशाअल्लाह। हेॾां अचो सर, हिन नंढड़ीअ जो कमु ॾिसो। हिन नंढड़ीअ खे इशफ़ाक़ ॾेई वियो आहे हाणे पंहिंजी पिक हुनजी ठाहे वधी पई ऐं होॾां हुन शाह साहब ही लतीफ़ सरकार जी तस्वीर बि नंढड़ी ठाही आहे सर। इन जे लाइ कुझु सर चवणु चाहींदो? हिन नंढड़ीअ खे बि मां ज़ाती तौर ते सुञाणा थो, अॻु में बि जेके आहिनि माना डॉक्टर भट्टी ऐं मुंहिंजी तस्वीर नंढड़ी ठाही हुई ऐं हीअ हाणे असां अखियुनि सां ॾिसूं था वेठा। अॼु ई मां सम्झां थो त जेके आहिनि हिन इशफ़ाक़ नारेदे जी एफिलेशन हूंदी उहा काकी ठाहे थी पई तस्वीर, अखियुनि सां ॾिसूं था। कुझु अहिड़ा रूमर्स बि हूंदा आहिनि त के ॿार घरां कुझु ठाहे ईंदा आहिनि या वरी जेके आहिनि बसि सिर्फ़ु तयारु थियल खणी ईंदा आहिनि, पर इहे असांजे अखियुनि ॾाढो ठहे थो पियो ऐं उन तस्वीर जो स्टाइल ऐं फ़न इन शइ जो दलील आहे त हिन नंढड़ीअ में वॾो आर्ट आहे, वॾो फ़न आहे। फ्यूचर में जेकॾहिं असां वटि आर्ट एंड डिज़ाइन जी यूनिवर्सिटी ठही वई आहे, हिन अदीअ खे जेकॾहिं ओसि ताईं पहुचाईंदव त मां सम्झां थो त इहे समरा स्कूल सां गॾु असांजे क़ौम जो शहर जो पंहिंजे इंशाअल्लाह। जी जी सर, माशाअल्लाह माशाअल्लाह, इंशाअल्लाह सर। थैंक यू सर।